नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त दारा खबर ॾींदड़ आल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन के मरकजी कायद फारूक अजीज बुरड़ो, मरकजी सदर इंजीनियर अरबाब खादिम हुसैन, मरकजी सेक्रेटरी जनरल प्रोफेसर न्याज बुरड़ो, जिन जो सिंध पंजाब जो तंजीमी दौरो गुज़िरियल ॾींहुं नौशरो फिरोज ज़िले में तहज़ीतियूं कयूं वयूं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में आजाणा ॾिना विया। मरकजी क़यादत के खैरपुर में खानन बुरड़ो, लियारी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरी जे ॻोठनि में तहज़ीती प्रोग्राम रखिया विया ऐं ईंदड़ बल्दियाती चूंडुनि खे इलाक़ाई तौर सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां मिली जुली सेटिंग ऐं एडजस्टमेंट जी बुनियाद ते पंहिंजे बिरादरी जे दोस्तनि खे फ़ाल रहण जा फ़ैसिला कया विया। मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त असांजे नौजवाननि खे तइलीम ते तवजो ॾियणु खपे ऐं तइलीम ई वाहिद हथियार आहे जंहिंजी बुनियाद ते अवां दुनिया में अॻिते अची सघो था। हिन चयो त अॼु हिन ॻोठ में मूंखे उस्ताद तइलीमी माहिर ऐं नौजवान इंजीनियर्स ऐं डॉक्टर्स सां मिली ख़ुशी थी आहे ऐं असांजी बानी कायद साईं अब्दुल अज़ीज़ साहब जो बि इहो ई नज़रियो हो त तइलीम ते तवजो ॾियो ऐं अॼु असांखे हिननि वालदेन ऐं तइलीमी याफ़ता नौजवाननि ते फ़ख्र पिणु आहे। उन मौक़े ते मेज़बान पारां आयल महिमाननि ऐं बिरादरी जे दोस्तनि खे अजरक जा तोहफ़ा उॾाया विया। होॾां साॻिए ॻोठ में नौजवान इंजीनियर हाकिम अली बुरड़ो पारां बि आजाणो ॾिनो वियो ऐं उते बि तहज़ीती दुआ कई वई। उन मौक़े ते एडवोकेट सोहेल अहमद बुरड़ो ऐं बिरादरी जे सविन कारकुननि शिरकत पिणु कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।